बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब कराहियतिल अक्ल मुत्तकियन। ही बाब टेक लगाए करे खाइण जे मकरू हुजण जे बारे में आहे। तो असां सबक पढ़ूं पिया रियादु सालीन किताब आदाब ताम असांजो हले थो। बाब कराहियतिल अक्ल मुत्तकियन, टेक हणी करे खाइण जे मकरू हुजण जे बारे में आहे। खाधो खाइण जे मकरू हुजण जे हज़रत अबू जुहैफ़ा वाह बिन अब्दुल्ला रदी अल्लाह ताला अन्हु का मरवी आहे। फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ला आकुलु मुत्तकियन, मां टेक हणी करे न आहियां खाईंदो। हज़रत इमाम ख़त्ताबी रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइनि था कि हिते टेक हणण जो मतिलबु इहो आहे कि कंहिं गदी या विहाणे ते हेठों टेक हणी करे उन ते खाइण, इहो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मां मुराद आहे। ऐं इन जो मतिलबु इहो आहे कि कंहिं विहाणे ते या टेक हणी करे न खाईंदा हुया। इन जे करे कि जेको शख़्स टेक हणी करे ताम खाईंदो आहे त उहो घणो खाए वेंदो आहे, बल्कि इंसान खे घुरिजे त उहो पाण ते सहारो लॻाए करे खाए, ला मुस्तौतियन, कंहिं विहाणे या कंहिं गदी ते टेक हणी करे न खाए। वयाकुलु बुलगतन, ऐं अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधो बक़दर ज़रूरत बक़दर किफ़ायत खाईंदा हुया। इहो इमाम ख़त्ताबी रहमतुल्लाह अलैहि जन जो मुत्तकियन जो मतिलबु बयानु कयो अथऊं। ऐं इन खां अलावा ॿियनि इहो बयानु कयो आहे कि मुत्तकी जो हिते मतिलबु यानी टेक हणण जो मतिलबु इहो आहे कि हिकु पासे ते यानी खॿे या सॼे पासे ते झुकी करे खाइण, त उन में मादो जेको आहे उहो हिकु तरफ़ झुकी वेंदो आहे, त उन में खाधो आसानीअ सां न पहुचंदो। तो इन जे करे ऐं कुझु उलमा किराम फरमाइनि था कि जेको टेक हणी करे खाईंदो आहे तो उनजो पेट इंसान जो वॾो थी वेंदो आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां मरवी आहे, उहो फरमाइनि था कि मूं नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां खे ॾिठो, जालिसन मुकीअन याकुलु तमरन, कि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही करे खाइनि पिया ऐं ओकड़ू वेही करे खाइनि पिया, याकुलु तमरन, खजूर के ओकड़ू वेही करे खाईंदे मूं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठो। मुकीअन जो लफ़्ज़ हिन हदीस मुबारक में आयो, उन जो मतिलबु इहो आहे कि पंहिंजो मक़ाद ज़मीन ते हणी करे ऐं पंहिंजूं जेकी पिनियूं आहिनि उन्हनि खे खड़ो करणु, तो यानी ओकड़ू वेहणु, ईअं जेका सो आहे खाईंदे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे खजूर यानी खारक खाईंदे मूं ॾिठो। पर उलमा किराम फरमाइनि था कि इहा जेका ॻाल्हि आहे उहो गैर इत्मीनान बख़्श आहे। तो इन जी तावील इहा थी सघे थी जो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे देरि हुजे कंहिं कम जे वञण जे लाइ, तो इन जे करे कि जल्दी खाइण जे लाइ ईअं खाइनि पिया ऐं उन खां बाद में तव्हां त पंहिंजे कम जे लाइ वञी सघनि जल्दी। बाबु इस्तेबाबिल अक्ल बिसलासे असाबे आहे, टिनि आङुरनि सां खाइण जे मुस्तहब हुजण जो बाब। व इस्तेहबाब लाकिल असाबे, ऐं खाधो खाइण खां बाद पंहिंजे आङुरनि खे चटण जो मुस्तहब हुजण जो बाब। वकरा हथो मसे या क़बल लाके आहे, आङुरनि खे चटण खां पहिरियों उन्हनि खे जेको आहे महटण जो मकरू हुजण जो बाब। वस्तिहबाबो लाकिल कसआते, ऐं उन खाधे वारे प्लेट खे चटण जो मुस्तहब हुजणु, ऐं जेको गेरा किरी पए उनखे खणणु ऐं उनखे पोइ खाइणु, ऐं जेको आङुरनि खे चटण खां बाद में पोइ उन आङुरनि खे पंहिंजे हथ सां या पंहिंजे ॿाहुनि सां या पंहिंजे पेरनि सां या उन खां अलावा कंहिं शइ सां महटण जो जाइज़ हुजण जे बारे में आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा का मरवी आहे कि क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि इदा अकला अहदुकुम, जॾहिं तव्हां को शख़्स खाए खाधो पोइ उनखे घुरिजे त पंहिंजे आङुरनि खे फला यमसा असाबियहु, पोइ पंहिंजे आङुरनि खे न माटे, हता यलअकहा, तव्हांजो उन्हनि खे चटे, ऐं युलइकहा या चटराए। फरमाए चटराइण मां मतिलबु इहो आहे कि मिसाल तौरु उन खां चटराए जेको उनखे मकरू ऐं ग़लति न सम्झे, जीअं मिसाल तौरु ज़ाल खां या ख़ादिम खां या बानीअ खां या उस्ताद शागिर्द खां, मतिलबु जेको मकरू ऐं ग़लति न सम्झे। ऐं हज़रत काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां मरवी आहे, उहो फरमाइनि था कि मूं नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे टिनि आङुरनि सां
खाईंदे ॾिठो फ़ाइदा फ़ारग लाइक़ हा, पोइ अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खाधे खां फ़ारिग थिया त पोइ पंहिंजे आङुरियुनि खे चटियाऊं। तो इन जे करे कि उलमाए किराम फरमाइनि था कि 3 आङुरियुनि सां खाइणु इहो सुन्नत रसूल आहे। ऐं अल्लामा आइनी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था कि जेको 3 आङुरियुनि खां बग़ैर कंहिं ज़रूरत जे 3 आङुरियुनि खां वधीक आङुरी मिसाल तौरु 4 या 5 सां खाए थो त इहो तारिक सुन्नत यानी सुन्नत खे छॾण वारो थींदो। पर बग़ैर ज़रूरत जे 3 आङुरियुनि सां खाइणु इहो सुन्नत रसूल आहे। ऐं उन खां अलावा उलमाए किराम फरमाईंदा जेकॾहिं ज़रूरत हुजे त 4 या 5 आङुरियुनि सां बि खाई सघे थो। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां मरवी आहे कि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो पंहिंजे आङुरियुनि जे चटण जो, वसफ़ते ऐं प्लेट खे चटण जो हुकुम ॾिनो ऐं फरमायो कि तव्हां नथा ॼाणो कि खाधे जे कहिड़े हिसे में बरक़त आहे, इन जे करे कि प्लेट खे चटणु घुरिजे आङुरीअ सां ऐं आङुरियुनि खे बि चटणु घुरिजे। उलमाए किराम फरमाइनि था कि जेको खाधो उहो खाई रहियो हुयो उहो ई उन में लॻल आहे हथनि में बि आङुरियुनि में बि, तो तंहिं करे उनखे चटण में इहा जेका उहा कराहियत इंसान खे न महसूसु करणु घुरिजे, बल्कि इहो सुन्नत रसूल आहे। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां ॿी रिवायत आहे, उहो फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं तव्हां जा कंहिंजो गिरह किरी पवे त उनखे घुरिजे त उनखे खणे, पोइ उनखे काशे उनखे लॻी पियो का मिटी वग़ैरह त पोइ उनखे साफ़ु करे ऐं पोइ साफ़ु करण खां बाद उनखे खाए। वला यदा अल शैतान, ऐं उन गिरह खे शैतान जे लाइ न छॾे ॾिए। वला यमसा, ऐं न माटे पंहिंजे हथनि खे कंहिं तोलीअ सां या कंहिं कपिड़े सां या टुवाल सां तव्हांजो पंहिंजे आङुरियुनि खे चटे, पोइ छो त उहो नथो ॼाणे त खाधे जे कहिड़े हिसे में बरक़त आहे। तो इन जे करे उलमाए किराम फरमाइनि था कि जेको इंसान जो गिरह किरी पियो उनखे खणी करे खाइणु, तो इन में उन जी जेका वॾाई आहे इंसान में न उहा बि ख़तमु थींदी आहे, इन में आजिज़ी बि आहे।